पंहिंजा वेठा में जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सूप चेयर पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त हाणे ड्रामो हिकु ज़बरदस्त अनोखे ऐं बहितरीन मोड़ ते पहुची चुको आहे, जंहिंमें हाणे चाकर ख़ान कीअं बि करे सांवल खे जेको ऑर्डर ॾिनो तूं पकड़े आ इनी कासम खे, त हू काथे आहे, त सांवल अंदाज़ो हणी वियो आहे त फलाणे जे उताक ते आहे। इन ज़रिए कासिम ताईं पुॼी वेंदो सांवल ऐं इन खे पकड़े करे चाकर ख़ान जे आॾो हिकु चकर ॿीहर अची पेश कंदो, जंहिंमें चाकर ख़ान सांवल जी वाह वाह कंदो ऐं जाबरे खे का ख़बर न आहे। दोस्तो ॾिस न केॾो न सादो दौरु आहे, माण्हू काथे पुॻा दुनिया चंड ते पुॻी आहे। कासिम छा पंहिंजे इन दोस्त खां जंहिं वटि रहियल आहे उन खां फ़ोन वठी जाबर खे फ़ोन नथो करे सघे त मां अदा हितां। इहो छा ख़त जो दौरु आहे जो उनखे ख़बर नथी पवे। हीअ तव्हां ड्रामे में वॾी मिस्टेक आहे इहा, त जाबरे खे अञा ताईं ख़बर न आहे कासिम होतिरो रुंधो थो वठे। हीअ टच मोबाइल जो दौरु आहे, हिकिड़े सेकेंड में बि का ख़बर पइजी वेंदी आहे त माण्हू कहिड़ो काथे आहे, पंहिंजे भाउ खे फ़ोन करे उनखे ॿुधाए सघे थो। इहा हिकु वॾी ग़लती आहे, तव्हां नोट कई आहे अलाए न।